वाइसा प्रालो ख़बर सड़सड़ जारी ख़बर शेयर कंदासीं पिया लिखा। हर साल जहाँ हिन साल भी प्रालो सिंध जो मशहूर सूफ़ी औलिया हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल रहलत जो सालाना उर्स इंडियन वारो 272 उर्स मुबारक अॼु खां शुरू थी वियो आहे, जंहिंजी इब्तिदा तक़रीबन अॼु सुबुह जो 11:30 बजे मुंतक़ल कई वई। पीर सैयद हाजी अब्दुल कादिर शाह जिलानी सैयद GL शाह जिलानी इब्तिदा तक़रीब में महिमान ख़ासि तौर ते शिरकत कई, जंहिंखां पोइ दरगाह शरीफ़ ते गुलनि जी चादर चाढ़ी वई ऐं उर्स मुबारक जो इब्तिदा कयो वियो। उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह जे फ़क़ीरनि अक़ीदतमंदनि समेत सभिनी पीरनि प्यारनि ऐं भरपास वारे इलाइक़नि शिरकत करे दुआऊं घुरियूं वयूं। वाइसा प्रालो पेज खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। वाइसा प्रालो यूट्यूब चैनल अवांजो पंहिंजो चैनल, वधीक ख़बरूं ॾिसण जे लाइ वाइसा प्रालो पेज खे ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।